हाँ हिकिड़ो मां किस्सो ॿुधायां तव्हांखे अॼु ताज़ो हाणे हाणे जो। कहिड़ो थियो? काॾे लालवाणी साहब हलिया विया छा? तव्हां आहियो न लालवाणी साहब? अरे वो अच्छा शंकर भैया। शंकर भैया असांजा सत्ताधारी दल जा शहर अध्यक्ष। अच्छा छा थियो? अॼु मां घर वेठो हुउमि हींअर त असांजा दिलीप लालवाणी आया आहिनि न जे गीत ॻाइनि पिया, हाँ हाँ गाॾी में अचनि पिया हाँ। त पुलिस वारे रोके वधाईं। अच्छा चइनि पियो लाइसेंस ॾेखारे हे कयो। दिलीप फ़ोन कई मूंखे। हाँ हाँ मां चयुमि यार हल भले ठीकु आहे, ॾेसि पुलिस वारे खे फ़ोन त मां ॻाल्हायांसि। हाँ चवा मैं लालवानी बोल रहा हूँ, ये कलाकार हैं भोपाल से आए, इनको रविंद्र भवन पहुंचा दो। चई ठीक है सर। हाँ मां यार चौक जी वियुमि। हाँ। पोइ मूंखे ध्यानु आयो छो न ईअं चयो। तव्हां पूरो नालो पोइ ॿुधायो। दिलीप लालवाणी त उते हुयो, हाँ। उहो बि लालवाणी हो, मां बि लालवाणी। हाँ। पोइ मूंखे सम्झायो पक हुन शक्कर लालवाणी सम्झो हूंदो। त सुठी ॻाल्हि सही आहे। आहे नहीं? ॾिसो त असांजे समाज खे जर्नलिज्म, अरे अची विया लालवाणी साहब। पत्रकारिता, प्रशासन ऐं राजनीति इन्हनि टिनी में असांजो दख़ल वधे, इहो ॾाढो ज़रूरी आहे। त हिन जेतिरो जो बि दख़ल वधे थो उहो सुठी ॻाल्हि हिन आहे। जो फ़ाइदो समाज खे मिले थो मिलणु न। खपे, मिलणु खपे।